ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। चक वेझो 3 महीना अॻु क़तल थियल ओड बिरादरी जी नारी पूजा कुमारी जे क़तल जो निबेरो करे जवाबदार धुर मथां 28 लख रुपया ॾंड मुक़ररु कयो वियो आहे। दोदो ॻोठ में हाजी मुश्ताक महर ऐं वकील मुश्ताक जी सरपंच में जरगो थियो आहे। ॾोह साबित थियंदे जवाबदार वाहिद बख़्श लाशारी ॿियनि जवाबदारनि मथां 28 लख ॾंड मुक़ररु कयो आहे। जवाबदार धुर मथां ॾंड जा 50,000 मौक़े ते अदा कया विया, जॾहिं त बाक़ी रक़म 4 किस्तनि में अदा कई वेंदी। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। चक वेझो 3 महीना अॻु क़तल थियल ओड बिरादरी जी नारी पूजा कुमारी जे क़तल जो निबेरो करे जवाबदार धुर मथां 28 लख रुपया ॾंड मुक़ररु कयो वियो आहे। अवांखे आगाह कयूं पिया। दोदो ॻोठ में हाजी मुश्ताक महर ऐं वकील मुश्ताक जी सरपंच में जरगो थियो आहे। ॾोह साबित थियण ते जवाबदार वाहिद बख़्श लाशारी ॿियनि जवाबदारनि ते 28 लख ॾंड मुक़ररु कयो वियो आहे। जवाबदार धुर तरफ़ां ॾंड जा 50,000 मौक़े ते अदा कया विया, जॾहिं त बाक़ी रक़म 4 किस्तनि में अदा कई वेंदी। चक वेझो 3 महीना अॻु क़तल थियल ओड बिरादरी जी नारी पूजा कुमारी जे क़तल जो निबेरो करे जवाबदार धुर मथां 28 लख रुपया ॾंड मुक़ररु कयो वियो आहे। जवाबदार धुर मथां ॾंड जा 50,000 मौक़े ते अदा कया विया, जॾहिं त बाक़ी रक़म 4 किस्तनि में अदा कई वेंदी। अपडेट मालूम कंदासीं। चक जो रिपोर्टर मुजाहिद हकड़ो असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। मुजाहिद, आगाह कजो इन हवाले सां। कवासी 3 महीना अॻु रोड़ी में क़तल थियल ओड बिरादरी सां तालुक रखंदड़ नौजवान नारी आहे पूजा कुमारी, जंहिंजे क़तल जो जरगो हाजी मुश्ताक महर आहे ऐं वकील मुश्ताक जी सरपंची में थियो आहे। दोदो ॻोठ में जवाबदार आहे वाहिद बख़्श लाशारी ऐं पंहिंजे जवाबदार मथां जेको आहे 28 लख जेको आहे ॾंड उहो मुक़ररु कयो वियो आहे, जॾहिं त 50,000 मौक़े ते अदा कयो वियो आहे। बाक़ी रक़म जेका आहे उहा 4 किस्तनि में अदा कई वेंदी। अहिड़े जॻह खां पोइ ॿिन्ही धुरियुनि में सुचाव थी वियो आहे। ॿई धुरियूं जेके आहिनि उहे खीर खल थी वियूं आहिनि। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी मुजाहिद हिकिड़ो तफ़सील ॾिनो।